दीप चेतनाणी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। टिन राज्यनि जो राज्यपाल रही चुको वेद मारवाह जो निधन। कच्छ जे वागड़ में तीड़ जा झुंड ॾिसण आया, हारियुनि जी वधी चिंता। कबड्डी लीग जे आयोजन ते जोखम, लीग न थियण सां 500 करोड़ रुपयनि जो नुक़सान। गांधीधाम चेंबर पुराणनि केसनि में माफ़ी योजना लाइ ॾिनो सूचन। महाराष्ट्र में सभ खां शक्तिशाली चीफ सेक्रेटरी अजोय मेहता। मध्य प्रदेश जे गोविंद दास संगीत द्वारा पंहिंजे खेतियुनि में पोख वधाई। 2 महीननि ताईं मंदरनि, मस्जिदनि ऐं चर्चुनि में उत्सव मनाइण जी बंदिश। पालनपुर में 8,12,000 जी नकली नोटुनि सां 2 माण्हुनि खे कयो वियो गिरफ़्तार। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 2,36,656, 6,642 मौत, 1,14,042 थिया रिकवर। कच्छ मां 46,000 श्रमिकनि खे अलॻि-अलॻि राज्यनि में मोकिलियो वियो। WHO चयो ॾखण एशिया जा गीच वस्तीअ वारा थी सघनि था वधीक कोरोनाग्रस्त। अमित शाह कंदो अॼु बिहार में वर्चुअल रैली, 56 लखनि कार्यकर्ताउनि ऐं समर्थकनि खे मोकिली वेंदी लिंक। शोपियां में सुरक्षा बल ऐं आतंकियुनि जे विच में एनकाउंटर आहे जारी। एकता कपूर जे जनम ॾींहुं ते करण जौहर, हिना खान, अनीता हसनदाणीअ ॾिनी वाधाई। करण जौहर लिखियुसि, मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजे पुठियां बीठी आहीं। HDFC बैंक लॉन्च कई समर ट्रिप्स स्कीम। हिन में ग्राहकनि खे मिलंदा डिस्काउंट, कैशबैक जहिड़ा अनेक फ़ाइदा। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 55। पाप जी माया तेरा छत जाया। कूड़ कपट ऐं पाप सां कमायल धन घणे वक़्त ताईं न रहंदो आहे। अहिड़े क़िस्म जो धन बुरायुनि जो सबबु बणिजे थो। अहिड़े धन जो अंत बि वरी अहिड़ो ई थिए थो जो पछताव खां सवाइ कुझु नथो बचे। पहाको नंबर 56। उहाई ज़बान उस में विहारे, उहाई छांव में विहारे। कंहिं इंसान जी सुठाई ऐं बुराई संदसि ज़बान ते मदार रखंदी आहे। ज़बान हिक दुधारी तलवार आहे। इन जो विवेक बिना इस्तेमाल कबो त बेहद नुक़सान थींदो। अगर इन जो सही इस्तेमाल कबो त पंहिंजो बि भलो थींदो ऐं ॿिए जो बि। पहाको नंबर 57। मान जो बुखियो हर को, नान जो बुखियो को कोन। इज़त वारे माण्हूअ खे हमेशा पंहिंजे इज़त जी परवाह हूंदी आहे। हू बुख कढणु पसंदि कंदो पर पंहिंजो मान न विञाईंदो। इन करे घर आए महिमान खे जोगो मान ॾिजे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।